दबा दबा सोडल की बत्ती खड़ी आया छा सोडल खे छो बधी खणी ईंदा? रेडी पकाई तो करी ॾियण असांखे ख़बर ई। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां अव्हां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, अॼु असीं ॻाल्हि कयूं पिया अव्हां जे पंहिंजो इहो पसंदीदा बहितरीन सोप सीरियल, बहितरीन ड्रामो दुलाब जी असीं अव्हां ताईं जेका अपडेट पहुचाइण वारा आहियूं उहा अपडेट आहे 53 क़िस्त। जी हाँ दोस्तो, 53 क़िस्त में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे ऐं हिन टाइम ताईं ऐं अव्हां जेके बि क़िस्तूं ॾिठियूं आहिनि उन्हनि जी पूरी अपडेट मां अव्हां दोस्तनि ताईं ज़रो बराबरि बि मां न रखी आहे, उहा अव्हां दोस्तनि ताईं उहा जेको अपडेट पहुचाईंदो रहियो आहियां ऐं उमेदु कयां थो त मुंहिंजी हिन अपडेट मां अव्हां बिल्कुलु लुत्फ़अंदोज़ थींदा हूंदा ऐं बहितरीनु रहनुमाई हासिलु कंदा हूंदा। मुंहिंजी हिन अपडेट मां अव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेकॾहिं दोस्तो मुंहिंजे हिन चैनल ते अव्हां न्यू आहियो त मुंहिंजे हिन चैनल खे सभ खां पहिरियां त सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनखे अव्हां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो हुन खां पोइ मां दोस्तनि खे ॿी गुज़ारिश कंदो हलंदुसि अव्हां दोस्तनि खे हिकिड़ी ॿी मां गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो, जी हाँ दोस्तो, त मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे अव्हां आख़िर ताईं ॾिसो। आख़िर ताईं ॾिसण खां पोइ अव्हां लाइक कमेंट करणु न विसारो ऐं उनखां अलावा पंहिंजो नालो, पंहिंजी सिटीअ जो नालो, पंहिंजे शहर जो नालो ऐं पूरी कास्ट, तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे उहा बि लिखी मुंहिंजे हिन कमेंट में लिखो त जीअं मां अव्हां दोस्तनि जो अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो शुक्रियो नाले सां अदा कयां ऐं अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलंदुसि असांजो जेको हीउ सोप सीरियल दुलाब जेको तमामु बहितरीनु क़िस्तूं हली चुकियूं आहिनि। हींअर जेको छेड़ो हले थो पियो, हींअर जेको झगड़ो हले थो पियो, हींअर जेका लड़ाई हले थी मुराद रहज़न, मीर मंसूर ख़ान ऐं होॾां मीर शाहनवाज़ ख़ान वारनि जी। जी हा दोस्तो, जीअं त मीर शाहनवाज़ ख़ान जा जेके दुलाब आहिनि, जेके ठगियूं आहिनि, जेके ठाव आहिनि, उन्हनि मां अव्हां दोस्त बाख़ूबी वाक़िफ़ु आहियो ऐं हू कहिड़ा कहिड़ा कलूर थो करे, कहिड़ा कहिड़ा कीस थो करे ऐं कीअं थो माण्हुनि खे विढ़ाए। मां अव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त आम ज़िंदगीअ में अहिड़ा कई कैरेक्टर असांजे साम्हूं अचनि था पिया, जेके असांजे साम्हूं अचनि था, असां उन्हनि खे कीअं जेको आहे हैंडल कयूं। ऐं दोस्तो इहे असांजे मथां इहे कहाणियूं हलनि थियूं पियूं ऐं आम ज़िंदगी में ॾिठो वञे त अहिड़ा वॾेरा अहिड़ा जेको आहे कीअं विच विड़ाऊ हूंदा आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे उन्हनि खे विड़ाइनि था पिया। हीअ असां माण्हुनि जे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे, इन्हनि सबक़ु हासिलु करणु घुरिजे। जी दोस्तो, इन्हनि मां ई असांखे सबक़ु हासिलु करण जी ही ड्रामा जेके फिल्मूं अव्हां ॾिसंदा आहियो, अव्हां जे लाइ हिकिड़े सबक़ु आमेज़ कहाणियूं हूंदियूं आहिनि, हिकु स्टोरियूं हूंदियूं आहिनि जेके गुज़िरियल माण्हुनि तां जेको आहे कुझु हुतां जेको आहे उहे मैसेज, नंढा नंढा मैसेज खणी असांजे जेके राइटर आहिनि उहे अव्हां ताईं पहुचाईंदा आहिनि त जीअं असांजी सिंधी क़ौम में सुजाॻी अचे, असांजी सिंधी क़ौम सुजाॻ थिए। त दोस्तो जीअं ॾिठो त मीर शाहनवाज़ ख़ान जेका बाहि लॻाइणु चाहे थो, उहो होॾां मिठनि खे अगवा करण जी कोशिशि करे थो ऐं होॾां उन जा पंहिंजे माण्हू हाशिम वारा जेको मिठनि खे पोयां फायरिंग कंदा अचनि था पिया ऐं ॾिठो अव्हां तव्हां 52 क़िस्त में त जेको उहो इहा सारी चालाकी हाशिम ख़ान जी ऐं मीर शाहनवाज़ ख़ान जी चालाकी हुई, जेका हाशिम खे मोकिले करे हाशिम पंहिंजे साथीअ सां हिननि खे पोयां दौड़ाए थो या होॾां परियां ठारो जेको परेशान थी थो वञे त अधु चई वियो हो मूंखे रहज़न त पंहिंजे इनखे घर मां केॾांहुं बि न वञिजो, न ॿनीअ ते बग़ैर कंहिं हथियार जे। हू जेको वञे पियो त उनखे हुतां जेको अगवा थी वियो, उहो कीअं कयो अगवा उहो मां ॾिठो बि हूंदो।
उनखे अगवा कयो मुराद खान वारनि। जी हा, मुराद खान ऐं पीरल। जी जी दोस्तो, जीअं त पीरल ऐं मुराद हिन खे अगवा करे वञनि था ऐं वठी अचनि था हिते। ऐं ॿिए पासे वरी इहा शो हले थी त किथे इहो सोडल खे त अगवा करे ॿधी न खणी आया आहिनि, जिते जेको आहे सोडल जो पीउ, सोडल जी माउ ऐं सोडल जो चाचो परेशान रहनि था। त इहो कहिड़ो कमु थी वियो, कहिड़ी ख़बर आहे मतां हीअ सोडल खे खणी अचनि, जिते सोडल जी अम्मा पंहिंजे मुड़ुस खे ऐं पंहिंजे ॾेर खे चए थी तव्हां वञो कीअं बि करे इहो जांच लही अचो त इहो केरु आहे जेके ॿधी खणी आया आहिनि। त जंहिं ते उनजो ॾेर चवणु लॻंदो आहे त मां पहिरियों ई वियो हुउसि त मूंखे हुतां पीरल दड़का ॾेई हुतां मूंखे सवलो ई कोन अचणु ॾिनो ऐं हुतां मूंखे भॼाए छॾियईं। त दोस्तो, त हाणे उहा वरी पंहिंजे मुड़ुस खे चए थी त तूं वञ, इहो जेको आहे जांच लही अच त केरु आहे, जंहिं ते उहो बीठिजे थो त थी सघे थो अगरि मां वञा बि त मूंखे मुराद बेइज़तो न करे। उहा त बात जी ॻाल्हि आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त मुराद होॾां वेंदो या न वेंदो, या ऐं मुराद वटि ई वेंदो या न वेंदो। त दोस्तो, इहो हुई 52 क़िस्त में। ऐं होॾां वरी शाहनवाज़ जेको आहे माण्हुनि खे घुराए थो, वरी पंहिंजनि माण्हू उहे ॿुधाइनिसि था त हाणे इहा ख़बर पए त तव्हां जॾहिं मिठण जे पोयूं बंदूकूं जेको आहे फायर कया त मिठण केॾांहुं वियो। जंहिं ते हाशिम चए थो त असां हुनजे पोयां दौड़ियासीं, पर उनखे दौड़ायो खोड़सीं असां बि, ऐं परियां वरी ठारो अची वियो जंहिंजी जवाबी फायरिंग में कुझु ठारे कई, कुझु असां कईसीं, असांखे ख़बर न पई त मिठण केॾांहुं ग़ाइबु थी वियो। बहरहाल इहे अची करे मीर शाहनवाज़ खान वटि इहो सारो हवालो कनि था पिया अची, जंहिंजे करे मीर शाहनवाज़ खान खे इहा ख़बर नथी लॻे त हींअर इहा जेको चोॿोर हले थी पई ॻोठ में, ॿुधण में आयो आहे त मुराद वारा कंहिंखे अगवा करे ॿधी खणी आया आहिनि, जंहिं ते हू कमदार खे मोकिले थो त तूं इहा जांच लही अचु। जेको चऊं कमदार हिते हवालो कोठे वञे थो, त हाणे इहो कमदार जे लाइ बि वॾो मसइलो थो पैदा थिए। कमदार चाहे थो अगरि जेकॾहिं मां ओॾां वियुसि त मूंखे कीअं अचणु ॾींदा, जंहिं ते हू पंहिंजे भाउ माजिद खे चए थो त तूं वञ इहा जांच लही अचु, जंहिं ते माजिद हिन खे चए थो त अगरि तूं मूंखे कुटराइणु चाहीं थो, अगरि मां वेंदुसि त मूंखां पुछा कंदा छो आयो आहे। बहरहाल इहा जेको आहे सारी अपडेट 52 क़िस्त जी आहे। इन में जेको जहिड़ो झगड़ो ॾेखारियो वियो आहे उहो सोडल जेको आहे गुमशुदगा वरी जेको आहे जो जिथे रहियल आहे उहो कंहिं ॿिए हंधि रहियल आहे सोडल, ऐं होॾां जेको आहे मिठण जेको कमु आयो आहे, ऐं मिठण हेॾा कमु आयो आहे। ऐं होॾां जेको अली जेको आहे हिन टाइम ताईं जेको अलीअ जी लाश न मिली, ऐं हिनमहिल ताईं अली किथे आहे, कंहिं मारियो उनखे अञा ताईं का ख़बर न पई, जंहिं ते मुराद आहे पीरल वारा उनखे ॻोल्हनि था पिया त अलीअ जी सिर्फ़ु मोटरसाइकिल मिली आहे, बाक़ी अली किथे आहे का ख़बर न आहे। त दोस्तो, होॾां मीर मंसूर ख़ान बि परेशान आहे, जेको उन्हनि जो पंहिंजो माण्हू जेको आहे मारिजी वियो। उन माण्हूअ जे मारिजण जो जेको उनखे पंहिंजी अम्मा साइण चए थी पई त जेका असांजा पंहिंजा माण्हू मारिजी विया त उनजो केस दाख़िल कजे या न कजे, जंहिं ते मीर मंसूर ख़ान चए थो त उन्हनि ते केस दाख़िल कीअं कयूं। पुलिस उनखे जेको आहे धाड़ेल करार ॾेई करे मारियो आहे, रूपोश करार ॾेई उनखे मारियो वियो आहे। ऐं इहा हुई न जेको आहे 52 क़िस्त जेका अपडेट जेका अवां दोस्तनि ताईं पहुचाए रहियो आहियां। ऐं मां अवां दोस्तनि खे वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं मुंहिंजे हिन वीडियो में अवां न्यू आहियो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनखे अवां आसानी ॾिसी सघो। त दोस्तो, हुन खां पोइ मां दोस्तनि खे इहो ॿुधाईंदो हलंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। आख़िर ताईं ॾिसण खां पोइ ऐं कमेंट में पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजी ज़ात लिखी मोकिलियो त जीअं मां अचण वारी जेका न्यू वीडियो हूंदी उन में मां दोस्तनि जो नाले सां शुक्रियो अदा कंदुसि। त दोस्तो, हीअ हुई असांजी क़िस्त नंबर 52 जेकी अपडेट अवां दोस्तनि ताईं मां पहुचाई। मां उमेदु कयां थो त अपडेट मां बहितरीन खां बहितरीन रहनुमाई तव्हां हासिलु कई हूंदी। त दोस्तो, ऐं होॾां दोस्तो ककर ऐं रहज़न जेको मीर मंसूर ख़ान खे
धमकाए आया आहिनि ऐं हुनखे चवणु लॻा त असांखे जेको आहे तो ई मुराद ख़ान जे भरोसे ते हलणु ॾिनो, असांजी छोकिरी हुनखे परणाए ॾिनी। जंहिं ते मीर मंसूर ख़ान चए थो त तव्हां कुझु ग़लतियूं तव्हांजियूं आहिनि, कुझु हुननि जूं आहिनि, पर हाणे मां छा थो करे सघां। जंहिं ते रज़ा ने हुनखे धमकी ॾिनी त हाणे छा कजे। जंहिं ते मीर मंसूर ख़ान हुनखे चए थो त तव्हां हुनजी छोकिरी खे तलाक ॾियो, तव्हांजी छोकिरी खे तलाक ॾींदा। त जंहिं ते राज़ा न भड़की उथे थो तीअं हा जीअं त असां पंहिंजी छोकिरी खे तलाक ॾियऊं त इहो तूं दिलि में इहो ख़्यालु ई कढी छॾ त मतां छोकिरी खाली थींदी या तलाकशुदा थींदी त मां हुन सां शादी कंदुसि, तोखे त हरगिज़ संग कोन ॾींदासीं। ऐं जेको थियो, जेको नुक़सानु थींदो, जेके हिंदुर जा या हिंदू जा जेके बि माण्हू मरंदा उहे सभु तुंहिंजे खाते में आहिनि। तूं ई असांखे जेको आहे न डबल पॉलिसी करे असांखे विड़ाए थियो आहे, ताकी ईअं कोन्हे हूंदो। ऐं मीर मंसूर ख़ान हुननि खे ठाहिण जी वधि में वधि कोशिशि करण जे चकर में हूंदो आहे। इहो सारो जेको आहे किसो इन में ई हूंदो आहे। ऐं जीअं ॾिठो त इहो चई करे राज़ा ने हिक कर उतां निकिरी ईंदा आहिनि ऐं ॿिए पासे होॾां जेको आहे मुराद ख़ान वारा जेको आहे हुनखे धमकाईंदा आहिनि मिटण खे जेको मार कुट कंदा आहिनि। जंहिं ते पीरल हुनखे चए थो त वात बंदि करे बीह ऐं हुनखे ॿधी जेका बैठक में रखंदा आहिनि। कीअं लॻो अव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो ऐं में कमेंट बि कयो, अव्हां मूंखे ॿुधायो बि सही त अव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻो ऐं कीअं अव्हांखे हीअ मुंहिंजी अपडेट लॻी। त मिलूं था वरी ॿीहर पंहिंजे हिन वीडियो जे लाइ।
त ॿीहर मिलूं था ॿिए न्यू वीडियो जे लाइ। ऐं तेसीं ताईं मां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। चवंदा आहिनि त जुदा न फिदा, हमेशह मुहबतूं क़ाइमु रखो, हमेशह पाण में मुहबत ख़ुलूस भाईचारीअ सां रहो, पंहिंजे मिटनि माइटनि सां पंहिंजे यारनि दोस्तनि सां सचा ऐं सुहिणा थी हलो। इहो ई मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे अव्हां दोस्तनि ताईं। ऐं हिकिड़ो ॿियो मैसेज अव्हां दोस्तनि खे हमेशह मां ॾींदो आहियां त पंहिंजे ॿारनि खे सुठे खां सुठी तालीम ॾियारो, पंहिंजे जेको आहे क़ौम में शऊर पैदा करो। ऐं त जीअं शऊर हूंदो, इंसानियत हूंदी, इंसानियत हमदर्दी ऐं तालीम सुठी हूंदी त असां में वॾे नंढा पर जेको इख़लाक़ हूंदो उहो बरक़रार रहंदो। ऐं पंहिंजे वॾड़नि जो बि अदब कंदासीं ऐं नंढड़नि ते बि शफ़क़त जो प्यार भरियो हथु रखंदासीं। ऐं इहो ई आहे मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो मैसेज। 5 वक़्त बाजमायत अदा कंदा रहो, नेकीअ तरफ़ घणा मुतवजा थींदा रहो। इहो ई मुंहिंजो हिकिड़ो मैसेज आहे अव्हां दोस्तनि ताईं। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी हर ॻाल्हि अव्हां दोस्तनि ताईं मां ज़रो बराबरि बि मां पाण वटि नया रखंदो ताईं मां पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां। त दोस्तो चवंदा आहिनि जुदा न फिदा, तेसीं ताईं वठूं था इजाज़त। जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधिया मारूअड़ा, जिए सिंधीअ ॿोलीअ। ऐं जिते सिंध में रहण वारा असांजा ही मारूअड़ा सदाईं आबाद रहनि, सदाईं ख़ुशियूं माणनि, हमेशह ख़ुशि हुजनि, गुलनि जिया टहिकंदा टिड़ंदा रहनि। इहे ई दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ, उन्हनि पिरी प्यारनि जे लाइ। मां वठंदुसि अव्हां दोस्तनि खां ऐं इजाज़त। चवां थो त ओसीअ ताईं इजाज़त, जेसीअ ताईं न्यू वीडियो अचे थो। न्यू वीडियो ते मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बेड़ा पार, वॾी महिरबानी।